जय झूलेलाल। अॼु असां वटि थधि ॾाढी पई आहे साईं, अंगारा में मज़ो था वठूं। जीवन में सभिनी खां बढ़िया अगरि शइ आहे त उहो आहे बचपन। मां चवंदो आहियां 50-60 साल हुजणो खपे। दोस्तो, जंहिं बचपन पंहिंजे अंदर में हमेशह रखियो आहे न, उहो माण्हू कॾहिं बीमार न थींदो आहे, ॿुढो न थींदो आहे, सदाईं मुस्कुराईंदो रहंदो आहे। बचपन हमेशह पंहिंजे जीवन में विराजमान रखिजो, कायम रखिजो। पर बचपन शरारती भी थींदो आहे। हिकिड़ी लेडीज़ आई असांजे दुकान ते, चवंदी आहे भैया 4 भूत थी पालिया हिन समय, कोरोना जे समय। कहर पए कि कोरोना खे मार पएसि, मुई मरे बि नथी। हिकिड़ो भूत हूंदो शाम जो ईंदो, सुबुह हली वेंदो। हाणे 4 भूतनि, स्कूल बि त बंदि लॻा पिया आहिनि। मां चयो हा सही ॻाल्हि आहे, इहा त भेण बिल्कुलु सही था चओ तव्हां। पोइ चई आर्तवार ॾींहुं घोटु वठी हलंदो खेल ॾेखारणु, पिक्चर ॾेखारणु। हाणे उहा बि बंदि थी वई आहे। मुआ चवनि था OTT ते ॾिसो। OTT इहा वरी कहिड़ी थींदी आहे? सही ॻाल्हि आहे साईं, थिएटर में पिक्चर ॾिसण में मज़ो ई कुझु अलॻि आहे। मूंखे यादि थो अचे बचपन में असां बंक मारींदा हुआसीं, पिक्चर ॾिसणु भॼी वेंदा हुआसीं। कुर्बानी, अब्दुल्ला, त्रिशूल, कभी कभी, जाम पिक्चरूं असां ॾिठीसीं। सिलसिला, शोले पिक्चर ॾिठीसीं साईं, बंक मारे करे स्कूल में गायब। असांजो दोस्त हूंदराज, लेखराज, राजू, 4-5 दोस्त अहिड़ा हूंदा हुआसीं बदमाश साईं। पढ़ाईअ में ध्यानु पूरो हूंदो हुयो, नंबर कीअं बि करे खणी ईंदा हुआसीं, पर साईं पिक्चर ज़रूरु ॾिसंदा हुआसीं। शोले पिक्चर जो रिक्शा घुमियो, रोजाना 5 शो देखिए शोले। अमजद खान को देखिए गब्बर सिंह के रूप में, धर्मेंद्र को देखिए वीरू, जय को देखिए अमिताभ बच्चन को देखिए जय को, और हेमा मालिनी को देखिए बसंती टांगे वाली। साईं अहिड़ो मज़ो अची वियो। हीअ पिक्चर ज़रूरु ॾिसंदा। पहिरियों ॾींहुं पहिरियों शो असां साईं वियासीं पिक्चर। एॾी भीड़ हुजे साईं, छा टिकट खिड़कीअ ते भीड़ हूंदी। ब्लैक कलर जी मां बुशेट पाए करे वियुमि ऐं टिकट कटाई साईं। पहिरियों ॾींहुं पहिरियों शो, टिकट कटाई, बुशेट फाटी पई। स्कूल खां बंक मारे करे उहा बुशेट मां एॾा साल संभाले करे रखी। मां शोले पिक्चर ॾिसणु वियुमि ऐं साईं मां इन खां पोइ छोले भटूरे फिल्म बि ठाही। ऐं उन जी कहाणी बि हिकु अजीब आहे, छो त मां पहिरें ॾींहुं पहिरियों शो ॾिसण त वियुमि, पर मार बि ॾाढी खाधी। कीअं? उन ॾींहुं असांजे पिता, जंहिंखे असां दादा चवंदा हुआसीं, दादा असांजे स्कूल साइकिल खणी वियो फीस भरणु। भई मां फीस थो भरणु वञा। वरी उते सोचई भाई पंहिंजे पुट सां मिलंदुमि बि, फीस वीस भरे सॾु कराई। चई मेरे लड़के को बुला के ले आओ। तो मास्टर ने बुधाया, चई आपका लड़का तो गोल हो गया है। पहला दिन पहला शो पिक्चर देखने गया है। पहले भी अब्दुल्ला, कुर्बानी बहुत पिक्चर देख चुका है, कभी कभी देख चुका है। ये दिन भर ये पढ़ाई करने आता नहीं है। दादा के लगी खार है, सिधो टाकीज पहुंची विया। संत कंवरराम टाकीज हुई साईं, हाणे त बंदि थी वई आहे। पोइ साईं इंटरवल थियो, मां समोसा पियो वठां। दादा पोइतो अची जीअं बकरीअ खे न पकड़बो आहे, कंध मां अची वतई। दादा चई छा थो ॾिसे पुट? दादा मूंखे इहा फिल्म ॾाढी सुठी इन करे मां ॾिसणु आयो आहियां। चई अच्छा, छा नालो आहे फिल्म जो? शोले। चई हाल पुट शोला तोखे ॾेखारियां थो। घर में प्लास्टिक जी पनही पाईंदा, जूती नागरा। दादा अहिड़ियूं साईं घर में पेरनि जे ईअं सुम्हारे करे अहिड़ियूं वसकारा कयईं, आवाज़ बि ॾाढा आया, कूकां बि मुंहिंजियूं ॾाढियूं थियूं। छा ॿुधायां साईं, अहिड़ी मार खाधी। पर उहा शोले मां 42-45 दफ़ा ॾिठी, 42-43 दफ़ा ॾिठी। इन खां पोइ मूंखे गब्बर सिंह एॾो वणंदो हुयो, मां छोले भटूरे पिक्चर पाण ठाही। तव्हां ॾिसंदो कॾहिं यूट्यूब ते, तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो। त बचपन खे हमेशह विराजमान रखिजो। ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो, भले छीन लो मुझसे मेरी जवानी, मगर मुझको लौटा दो बचपन का सावन, वो कागज की कश्ती, वो बारिश का पानी, वो कागज की कश्ती, वो बारिश का पानी,
मोहल्ले की सबसे निशानी पुरानी, वो बुढ़िया जिसे बच्चे कहते थे नानी, वो नानी की बातों में परियों का डेरा, वो चेहरे पे उसकी झुर्रियों में सदियों का डेरा, भुलाए नहीं भूल सकता है कोई, वो छोटी सी रातें वो लंबी कहानी, वो छोटी सी रातें वो लंबी कहानी, ये दौलत भी ले लो ये शोहरत भी ले लो, भले छीन लो मुझसे मेरी जवानी। जय झूलेलाल। सिंधी ॻाल्हाईंदा रहिजो भाउ।